हर मौसम में हम हैं आपके साथ। आपने ट्यून किया हुआ है आपका अपना फैमिली चैनल बज़ FM 99.4 जामशोरो हैदराबाद। हमेशा सुनते रहिए। Buzz us now on Facebook. गमन में असांखे गॾे वें तूं मिठा मोहब जानी हुजे हेफ़ तोखे। गमन में असांखे गॾे वें तूं मिठा मोहब जानी हुजे हेफ़ तोखे। सभई सूर तुंहिंजा 60 में यार जानी, ॾीहाड़ा खोड़ ॾुखनि में ॾिठम यार जानी। दिलि हिकु दर्द हज़ार अथम यार जानी, सदा ई कयां तो सितम यार जानी। गिलनि ते ॻोठ ॻोढ़नि जा अॾे वें तूं, गमन में असांखे गॾे वें तूं मिठा मोहब जानी हुजे हेफ़ तोखे। पियो यादि तोखे कयां आऊं हर पल, तुंहिंजी राह रोई ॾिसां आऊं हर पल। मुक़दर खे मयारों ॾियां आऊं हर पल, गज़ल गीत तो ते लिखां आऊं हर पल। वफ़ाऊं सॼण सभु थुॾे वें तूं, गमन में असांखे गॾे वें तूं मिठा मोहब जानी हुजे हेफ़ तोखे। विछोड़ो वॾा वार कंदो ई रहे थो, गमन जो दरिया तार वहंदो ई रहे थो। ईअं ज़िंदगीअ जो सिज लहंदो ई रहे थो, ज़हरा ज़िंदगी आजिज़ जीअंदो ई रहे थो। ॾिसी अकेलो ॾुखनि में छॾे वें तूं, गमन में असांखे गॾे वें तूं मिठा मोहब जानी हुजे हेफ़ तोखे। मिठा मोहब जानी हुजे हेफ़ तोखे। अस्सलाम वालेकुम। जामशोरे जी हिनाई हवान मां प्रोग्राम रात रिहाण साण गॾु आऊं ऐं आवां जो पंहिंजो राजा रुस्तम पालारी। कहिड़ा हाल आहिनि दोस्तो, कीअं पई गुज़रे अवां जी ज़िंदगी। धणी दरिया जी दुआ तव्हीं जिते बि हुजो सुखिया हुजो, गुलाब जे गुलनि जी टिड़ंदा रहो, महकंदा रहो। कंहिं रोड, कंहिं रस्ते, कंहिं महफ़िल, कंहिं तन्हाई, किन प्यारनि सां, किन यारनि सां, या ॿुधो पिया पंहिंजे घर वारनि सां। अवां सभिनी खे दिलि जी गहराइनि सां प्रोग्राम रात रिहाण में चवंदासीं भली कार। दोस्तो, रात रिहाण प्रोग्राम में अवां सां थींदियूं आहिनि खोड़ सारियूं ॻाल्हियूं। के प्यार जूं ॻाल्हियूं, के दिलि लॻी जूं ॻाल्हियूं, के मोहबत जूं ॻाल्हियूं, के पंहिंजाइप जूं ॻाल्हियूं। रात रिहाण जे सफ़र खे सुहानो करण लाइ असां अवां जे साम्हूं मौसीक़ी जा ख़ूबसूरत रंग बि रखंदा आहियूं। ऐं अवां बि असां सां हमसफ़र थींदा आहियो प्रोग्राम में मैसेज करे। जिते बि अवां असांखे ॿुधंदा आहियो पंहिंजे दोस्तनि सां गॾु, ऐं या दौरान सफ़र असांखे ॿुधंदा आहियो, या कंहिं तन्हाईअ में असांखे ॿुधंदा आहियो, पर अवां जो मैसेज असां ताईं पहुचंदो आहे तॾहिं अवां बि असां सां हमसफ़र थी वेंदा आहियो। प्रोग्राम में मैसेज करण जो आसान तरीक़ो, राइट मैसेज में वञी HYD लिखी पंहिंजे ॻोठ जो नालो लिखी करे 4471 ते माणे शामिल थी वञो अवां बि अॼोके प्रोग्राम रात रिहाण में।
उनखां सवाइ सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म ते यानी मुंहिंजी पेज आर जे राजा रुस्तम पालारी हिन पेज ते अवां प्यारा दोस्त असांखे मोहबतूं ॾींदा आहियो ऐं पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारींदा आहियो ऐं असां बि दिलो जान सां शामिलु रखंदा आहियूं अव्हांखे प्रोग्राम राति रिहाइण में। हींअर बि काफ़ी सारा असांजा दोस्त असांखे सोशल मीडिया जे हिन पेज ते ॿुधनि पिया। उन्हनि सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश त दौरान प्रोग्राम अवां असांखे ॿुधो पिया ऐं असांजे हिन प्रोग्राम खे असांजी हिन नंढड़े बज़म खे पंहिंजे आईडीअ ते पंहिंजे पेज ते शेयर ज़रूरु कंदा। अली हसन राजड़ साहब तव्हां लिखो पिया अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शाइर रफ़ीक अहमद करनाणी। वरी महिरबानी लख थोरा साईं अनाया परी लिखे थी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम वधी महिरबानियूं मोहबतूं। ऐं अब्दुल रशीद पालारी साहब लिखे थो ॻोठ गुलाम मोहम्मद पालारी लॻ बिस्मिल्ला होटल खां अब्दुल रशीद पालारी नूर अहमद पालारी। महिरबानियूं रशीद भाउ लख थोरा अव्हां जा। ऐं अनाया परी लिखे थी अदा कीअं आहियो ठीकु ठाकु आहियो अदी बिल्कुलु ठीकु ठाकु आहियूं अव्हांजी दुआ सां ऐं अव्हां सभिनी लाइ खोड़ सारियूं दुआऊं तव्हां जिते बि हुजो सुखिया हुजो शाद ऐं आबाद हुजो। वफ़ा मोर अली खोसो असांजो बहितरीनु लिसनर शहर मांझंद मां असांखे ॿुधे पियो साईं मोहबतूं लख थोरा अव्हां जा। ॻोठ खान मोहम्मद पालारी में असांखे गुलू पालारी ॿुधे पियो वॾी महिरबानी लख थोरा। ॻोठ मोहम्मद यूसुफ पालारी में मुंहिंजा नंढड़ा जुनेद ऐं अली मूंखे ॿुधनि पिया वॾी महिरबानी साईं मोहबतूं। शायर रफ़ीक अहमद लिखे थो तेरी सादगी तेरी आजिज़ी तेरी हर अदा कमाल है। तेरी सादगी तेरी आजिज़ी तेरी हर अदा कमाल है। मुझे फ़ख्र है मुझे नाज है मेरा दोस्त बेमिसाल है। राति रिहाइण जो सफ़र जारी ऐं वठूं था कमर्शियल ब्रेक। उन खां पोयां वरी अव्हां सां हम सफ़र। Buzz FM. वेलकम खुशामदीद भलीकार प्रोग्राम आहे राति रिहाइण ऐं राति रिहाइण मां ॿुधो पिया बज़ FM 99.4 जी लाइव स्टूडियो मां ऐं अव्हां सां सफ़र राजा रुस्तम पालारी। साईं मुंहिंजा असांजो प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻे पियो पंहिंजी राय बि असांखे ज़रूरु ॾींदा ऐं अव्हां जूं मोहबतूं असांखे लाइक ऐं कमेंट जी सूरत में बि मिलनि पियूं पर वरी बि प्रोग्राम खे बहितर खां बहितर बणाइण लाइ अव्हां जूं तजवीज़ूं बि असांजी अखियुनि ते हूंदियूं ऐं अव्हां जी जाइज़ तनक़ीद बि असांजी अखियुनि ते हूंदी। ॻोठ विकियो पालारी कासमाबाद मां शाइर दोस्त अब्दुल जब्बार पालारी ऐं इस्माइल पालारी चूंडियो माणी ही ख़ूबसूरत शाइरी। दर्द जी हिन धुंध में ॾिस राह तुंहिंजो प्यारा हिन अंधेरी बेकसीअ में वाह तुंहिंजो प्यारा। दर्द जी हिन धुंध में ॾिस राह तुंहिंजो प्यारा हिन अंधेरी बेकसीअ में वाह तुंहिंजो प्यारा। चओ तरफ़ उमेदुनि जी काई किरन नाहे मगर रोशनी जेका बची सो चाह तुंहिंजो प्यारा। हर तरफ़ धरती मथे दिल अखियूं पाणी रुगो दिल अंदर धड़के जेको सो साह तुंहिंजो प्यारा। दर्द जी हिन धुंध में ॾिस राह तुंहिंजो प्यारा हिन अंधेरी बेकसीअ में वाह तुंहिंजो प्यारा। शमसुद्दीन गाबार ऐं ॻोठ उस्मान गाबार शहर गुलमंडा खां लिखनि था चपनि ते मौत मुरकियो पे अखियुनि में आस रहिजी वई कफ़न मां खून टुबकियो पे दिल में प्यास रहिजी वई। वफ़ा मोर अली खोसा साहब मोहबतूं अव्हां जूं लख थोरा। आर जे बशीर कपरी असांखे ॿुधे पियो वरी महिरबानी आर जे बशीर कपरी साहब अव्हांखे भलीकार चऊं था।
कासमाबाद खां मुसाफ़िर मुबीन पालारी ॾुखोयल आशिक़। वाह साईं वाह। भाउ लिखे थो ॾुखोयल आशिक़ आहियां ऐं आशिक़ त हूअं बि सभई सूरनि में हूंदा आहिनि, हिकु तूं ॾुखोयल आशिक़ आहीं। बहादुर अली जानियारो लिखे थो हुनजी महफ़िल रचायल हुई ऐं बेख़बर राह तां गुज़रियोसि पे। मुंहिंजे साज़नि ऐं सुरनि जी मस्तीअ में मुंहिंजा लिखियल गीत ॿुधा कदम रुकिजी विया। उसूलनि खां अणवाक़ुफ़ो हुन महफ़िल में हलियो वियुसि। कुझु पलनि में वठां बाह जीअं लॻी वई। मूंखे सम्झ में न पिया आयो त छा ॻाल्हि आहे। कुझु देरि खां पोइ नज़र घुमी त छा ॾिसां, माण्हू मुंहिंजे अचण ते महफ़िल रोकियो बीठो आहे। वाह वाह। चनेसर थेबो साहब असांखे ॿुधे पियो, वरी महिरबानी। ऐं मां नौकर हुसैन जो, असांजी दोस्त हुनजी ID सूफ़ी मंसूर खावड़। वरी महिरबानी सूफ़ी मंसूर खावड़ साहब। अव्हांखे कासमाबाद जी मस्त हवान मां भली का चऊं था ऐं लख थोरा आवाज़ा असांजे हिन प्रोग्राम में शामिल थिया। वक़्तु कढी करे असांखे मोहबत वरी मोट ॾिनी। रफ़ीक समूह असांखे ॿुधे पियो, साईं लख थोरा अव्हांखे भली कार चवंदासीं। दुर्ममद पालारी साहब असांखे कोस्तां जी नगरी में ॿुधनि पिया, असांजा तमामु पुराणा दोस्त, पुराणा भाइर। वॾी महिरबानी साईं दुर्ममद पालारी साहब। वक़्तु कढी करे सुठो थियो अॼु प्रोग्राम में घटि मोह त ॾेखारियो, यादि त कयो। शहबाज़ जमारी असांखे झिरक में ॿुधे पियो, वरी महिरबानी लख थोरा। ऐं काफ़ी सारा असांजा दोस्त असांखे प्रोग्राम खां पहिरीं मैसेज करे छॾींदा आहिनि ऐं मैसेज तमामु घणा हुजण करे असांखा डिलेट थी वेंदा आहिनि। सो शहबाज़ जमारी असांखे झिरक में ॿुधे पियो, वरी महिरबानी कयूं जमारी। वफ़ा मोर अली खोसो लिखे थो, वेलकम अदा या अली मदद मौला अली मदद भाउ, अव्हांखे भला पाक ख़ुशि रखे। बहादुर अली जानियारो बघाण केटी बंदर खां। बहादुर अली जानियारो बि लिखे थो, दोस्तनि खे गुज़ारिश आहे त प्रोग्राम शेयर कंदा हलो। वरी महिरबानी साईं मोहबतूं। ढोलण सिंधी साहब मीरपुर ख़ासि खां असांखे ॿुधे पियो, वरी महिरबानी। हलूं था हिकिड़ो ख़ूबसूरत गीत खैरपुर मीरस जी बहितरीनु फ़नकारा, बहितरीनु आवाज़ हीर मारवी, जंहिं थोरे वक़्त में तमामु घणी मक़बूलियत माणी आहे। संदसि ख़ूबसूरत गीत आहे ऐं पाण खैरपुर में रहे थी, तमामु ख़ूबसूरत आवाज़ जी मालिका। वॾी महिरबानी लख थोरा। ऐं पाण असांजे प्रोग्राम जो हिसो आहे, असांखे ॿुधे पई, वॾी महिरबानी अदी लख थोरा। भली कार अव्हांखे। तो न निभायो ही लोक सजो तो खिलायो इहो दुखवा तो न निभायो। Great music, Buzz FM, Absolute Radio. वेलकम, खुश आमदीद, भलीकार। प्रोग्राम रात रिहान बज़ FM 99.4 जी लाइव स्टूडियो में अवां सां सफ़र राजा रुस्तम पालारी।
काफ़ी सारा महबूब माण्हू असांजा प्यारा दोस्त भाइर ऐं असांजा बाला ऑफिसर बि असांखे ॿुधंदा आहिनि, तॾहिं असांखे ख़ुशी थींदी आहे ऐं असांजी महिनतुनि खे मान मिलंदो आहे। जामशोरे फाटक खां साईं एक्साइज़ ऑफिसर अमजद जखरो साहिबु असांखे ॿुधे पियो। वरी महिरबानी साईं, लख थोरा आवाज़ पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांखे ॿुधो पिया, पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारियो पिया। एहसन जखरो साहिबु असांखे ॿुधे पियो। वरी महिरबानी, लख थोरा आवाज़ ऐं पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांखे पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारियो। साईं अमजद जखरा साहिबु आवाज़ बि लख थोरा, वॾी महिरबानी। सरदार वाहब पालारी ऐं अब्दुल जब्बार पालारी असांखे ॿुधनि पिया, वॾी महिरबानी। पाण दोस्तनि सां कचहरी में वेठा आहिनि, वॾी महिरबानी साईं। दोस्तनि सां कचहरीअ जे दौरान बि असांखे कनायो पिया, पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारियो पिया। थाणे बुलाखन खां रात रसूल बख्श पालारी अदा अव्हांखे भलीकार ऐं भले पार में असांखे हमेशह जीअं ॿुधनि पिया। मीर शौकत मस्तोई जिदे में असांखे ॿुधे पियो ऐं असांजो प्यारो दोस्त बहितरीन लिसनर ख़ान मोहम्मद ख़ासकेली साहिबु असांखे ॿुधे पियो। लख थोरा साईं ख़ान मोहम्मद ख़ासकेली साहिबु ऐं मीर शौकत मस्तोई साहिबु, अव्हां भले पार वेही करे बि असांखे वक़्तु कढी करे ॿुधंदा आहियो, पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारींदा आहियो ऐं आऊं जो बेहद थोराइतो आहियां। नूर मोहम्मद साहिबु असांखे ॿुधे पियो, सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में अदा। नूर मोहम्मद साहिबु अव्हांखे भलीकार चवंदासीं, पहिरियों दफ़ो असांजे प्रोग्राम में शामिलु थिया, अव्हांखे दिलि जी गहराइनि सां भलीकार। उमरकोटी नगरीअ में असांजी भेण जीजल प्रीत असांखे ॿुधे पई, वॾी महिरबानी। लख थोरा आदि अव्हांखे भलीकार चवंदासीं, अव्हां वक़्तु कढी करे असांखे ॿुधो पिया। फुलेली मोरीअ खां इम्तियाज़ मल्हार साहिबु मुंहिंजो प्यारो दोस्त असांखे ॿुधे पियो ऐं हैदराबाद जी हवानवा गिदू चौक खां भेण ख़ालिदा असांखे जॉइन कयो, वॾी महिरबानी भेण ख़ालिदा। अव्हां वक़्तु कढी करे असांखे ॿुधो पियूं ऐं असीं अव्हांजा बेहद थोराइता आहियूं। ॻोठ मोहम्मद अली पालारी लॻ सापा मोरीअ खां असांजा दोस्त शाइर कमाल पालारी, असद पालारी, असलम गुलशेर ऐं दुर्ममद पालारी साहिबु असांखे ॿुधनि पिया, वरी महिरबानी साईं। लख थोरा आवाज़। हटड़ी बाईपास खां असांजो प्यारो भाउ बहितरीन शाइर, नई टई जो तमामु भलोड़ शाइर सलीम ख़ासकेली साहिबु असांखे ॿुधे पियो ऐं पाण ई शाइरी बि असांखे चूंड करे ॾियारियो। माणी त ॿुधायां छा तोखे किसो ज़िंदगीअ जो, पिरी तूं ई आहीं हिसो ज़िंदगीअ जो। ॿुधायां छा तोखे किसो ज़िंदगीअ जो, पिरी तूं ई आहीं हिसो ज़िंदगीअ जो। खिलाए खिलाए रुआड़े असांखे, खिलाए खिलाए रुआड़े असांखे, अजब खेल यारो ॾिसो ज़िंदगीअ जो। किथे ज़िंदगीअ जो ख़त्म थिए फसानो, किथे ज़िंदगीअ जो ख़त्म थिए फसानो, कॾहिं न आहे को भरवसो ज़िंदगीअ जो। अड़े तूं अयाणा किथे पियो आहीं अड़िजी, ख़त्म कीन थींदो खफ़ो ज़िंदगीअ जो। ॾिसी मीर मोहबत अव्हांजी अखियुनि में, अॼो आहे असां बि अॼो ज़िंदगीअ जो। फुलेली मोरीअ खां असांखे ॿुधनि पिया अली शेर, बिलावल, सलीम सदोरो ऐं सदाम, वरी महिरबानी साईं। लख थोरा आवाज़। सोराब सजाद ऐं साजिद पालारी बि असांखे ॿुधनि पिया, वरी महिरबानी। ॻोठ मोहम्मद यूसुफ पालारी खां शहज़ादो जुनैद, अली, नंढड़ी सुमेरा ऐं सदफ राणी असांखे ॿुधनि पियूं, वरी महिरबानी। लख थोरा। उनड़पुर खां फोटो खोसो, थाणे बुलाखन खां गुलू पालारी असांजो प्यारो दोस्त असांखे ॿुधे पियो। अरणे मेल मोरी खां सईद बुगटी, मीर हाजी, कादर बुगटी ऐं उस्ताद महबूब बुगटी ऐं वफ़ा सूमरो लाहौती। मुस्लिम टाउन कोटड़ीअ खां गुलाब आज़म रियाज़ ऐं माशूक पालारी। ॻोठ अली नवाज़ हुजण खां आजिज़ गुलाम मुर्तज़ा हुजण, नूरदीन ऐं अयाज़ हुजण। ॻोठ मोहम्मद खान बागराणी खां ख़ुदा बख़्श उर्फ़ मारू ख़ासकेली असांजो दोस्त होटल वारो, संदसि नंढड़ा आफ़ताब ज़ाकिर ऐं बाकर ख़ासकेली असांखे ॿुधनि पिया। लख थोरा साईं। फुलेली मोरीअ खां डॉक्टर करीम पालारी ऐं अमीर हैदर खोसो ऐं शाइर गुलाम शबीर खोसो बि असांखे जॉइन करे चुका, वॾी महिरबानी। जतोई डंड खां मोहम्मद नवाज़ खोसो ऐं खाणोट खां इस्माइल खोसो साहिबु असांखे ॿुधे पियो। ॻोठ मोहम्मद यूसुफ पालारी में मुंहिंजो भाइर सिकंदर पालारी ऐं असगर पालारी बि असांखे ॿुधनि पिया, वॾी महिरबानी साईं। फुलेली मोरीअ खां ई कामरान खोखर, काशिफ खोखर
उॾेरोलाल स्टेशन खां साईं गुलज़ार शाह बुखारी साहब अव्हांखे भलीकार चवंदासीं ऐं कोटड़े खां अज़ीज़ अहमद बुढ़ो साहब असांखे अज़ीज़ अहमद अबड़ो साहब असांखे ॿुधे पियो। वरी महिरबानी साईं गुलज़ार बिरोही जानी ॾहोट उस्ताद पपन ॾहोट फारूक ॾहोट ऐं सिकंदर पालारी असांखे फुलेली मोरीअ ते ॿुधनि पिया। ॻोठ यूसुफ पालारी में अला रखियो पालारी हबीबुल्ला सलीम सदोरो ऐं नंढड़ो वाजिद साईं अव्हांखे भलीकार। नजफ़ पालारी बि असांखे जॉइन करे चुको साईं अव्हांखे भलीकार ऐं दौरान ड्यूटी असांखे ॿुधे पियो। पाण कुझु दोस्तनि जा नाला असांखे मोकिलियईं पर मैसेज मूंखां डिलीट थी वियो, माज़रत सां नजफ़ साईं। उमरकोट खां मोहम्मद रहीम राजड़ ऐं मुंहिंजो नंढो भाउ मोहम्मद नदीम राजड़ साहब अव्हांखे भलीकार चवंदासीं। असगर पालारी गुलसन मल्हा अयाज़ मल्हा मीर मल्हा गुलू मल्हा वॾी महिरबानी। अवाम दौरान कचहरी असांखे ॿुधो पिया अव्हांखे भलीकार। अली गुलाम निज़ामाणी शहर न्यू दुंबालो खां असांखे जॉइन करे चुको आहे अव्हांखे भलीकार। मोहब्बत भट्टी असांखे ॿुधे पियो, वॾी महिरबानी गंबट में। बहादुर अली जानियारो साईं अव्हांखे भलीकार ऐं अव्हांजी तमामु ख़ूबसूरत लिखणी, पर असां मुख़्तसर जेके सिटून से शामिल करे सघूं था, वक़्तु महदूद हूंदो आहे। तव्हांजी लिखणी लाजवाब, पर असां वटि वक़्तु घटि हुजण करे माज़रत। शेर मांझंद खां मोर अली खोसो लिखे थो, गुलनि जी ख़ुशबू कुझु ॾींहंनि खां पोइ ख़तमु थी वेंदी आहे, पर सुठे सुलूक ऐं अख़लाक जी ख़ुशबू इंसान जे मरण खां पोइ बि क़ाइमु रहंदी आहे। सजाद शाह साहब अव्हांखे भलीकार। हबीबुल्ला खान मुगेरी साहब बलोच अव्हांखे भलीकार चवंदासीं। मोहब्बतूं लख थोरा। रात रिहान जो सफ़र जारी, वठूं था कमर्शियल ब्रेक, उन खां पोयां वरी अव्हां सां सफ़र। Absolute Radio. Buzz FM. The hits just keep on coming. Buzz FM. Absolute Radio. भलीकार चवंदासीं हिकु दफ़ो ॿीहर अवां सभिनी साथियुनि खे अवां वक़्तु कढी करे असांखे ॿुधो पिया, पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारियो पिया। अनाया परी असांजी भेण असांखे ॿुधे पई, पाण ई शाइरी बि असांखे ॾियारियो माणी त यादि तुंहिंजी थी रुआरे बेवफ़ा रस छा कयां, हियां मुंहिंजे खे थी ॻारे बेवफ़ा रस छा कयां। यादि तुंहिंजी थी रुआरे बेवफ़ा रस छा कयां, हां मुंहिंजे खे थी ॻारे बेवफ़ा रस छा कयां। हर तरफ़ तुंहिंजूं निशानियूं मूं अॻियां विखरियल आहिनि, बसि तकियां थो लुड़क हारे ॿियो भला मां छा कयां। ज़िंदगीअ जा रंग सारा पाण सां गॾु वेखणी, मिंथ तोखे मेड़ तोखे आऊं वापसि छा कयां। आ जुदाई सूर अहिड़ो ज़िंदगी नासूर थी, तो सिवा आऊं ज़िंदा लाश आं बसि छा कयां। आ ॾुखियो दरवेश ॾाढो लफ़्ज़ छा निर्वार कनि, आ ॾुखियो दरवेश ॾाढो लफ़्ज़ छा निर्वार कनि। तूं अची या मौत मारे आहियां बेकस छा कयां। वॾी महिरबानी अदी, तमामु ख़ूबसूरत तव्हांजी चूंड। कासमाबाद हैदराबाद में दादन पालारी असांखे जॉइन करे चुको, वरी महिरबानी। कराची मां अमर रमेश कुमार खत्री साहब, अव्हांजो मैसेज त नज़र न आयो, पर अव्हांजी जेका तस्वीर असांखे नज़र अचे पई।
वफ़ा रोशन अली गाबार साहब असांखे ॿुधे पियो, वरी महिरबानी। ऐं ख़ालिद गाबार, गनी कात्यार, माशूक कमलाणी ऐं साजन ख़ासकेली प्यार अली गाबार, वरी महिरबानी। वफ़ा रोशन अली गाबार साहब सभई रेडियो जा आर जे अॼु तोसां गॾु आहिनि। तमामु मोचारी महफ़िल हूंदी। ईसा पालारी असांखे जॉइन करे चुको, वरी महिरबानी लख थोरा साईं। अवां जीजल प्रीत जी ख़ूबसूरत शाइरी बि असांखे ॾियारियो माणी। करका मेहर नज़र हो साईं, ॾेका खैरो ख़बर हो साईं। करका मेहर नज़र हो साईं, ॾेका खैरो ख़बर हो साईं। हिन खां हुन खां तुंहिंजो पुछंदे, रुलंदे हां दर दर हो साईं। ओलह ओलह तुंहिंजे लाइ उभरां थी ओभर हो साईं। तोखे ॻोल्हियां वाहण वस्ती, मस्जिद ऐं मंदर हो साईं। हथ में आहिनि जोड़ लकीरूं, तूं गॾु नाहीं पर हो साईं। गुमसुम प्रीत रहे थी, घर में ॼण बेघर हो साईं। नीताराम साईं अवां कराची में असांखे ॿुधो पिया, अवांखे भलीकार चवंदासीं लख थोरा। असगर अली निज़ामाणी साहब अवांखे भलीकार लिखो था, बहितरीनु प्रोग्राम ऐं ज़बरदस्त प्रोग्राम। असगर अली निज़ामाणी दोस्त अहमद अली चांडियो, शहर टंडो गुलामले। फरमान गुल पालारी लिखे तो, अस्सलाम वालेकुम, बेहतरीन प्रोग्राम, वरी महिरबानी। सजाद मल्हा साहब असांखे ॿुधे पियो, ॻोठ यूसुफ पालारी में, वरी महिरबानी। सजाद मल्हा साहब अवांखे भलीकार चवंदासीं। अवां बि असांखे मैसेज कयो, प्रोग्राम खे पसंदि कयो। ऐं अस्सलाम वालेकुम चवे पियो फौजी अब्दुल्ला चांग ऐं फ्राम हैदराबाद विलेज चांग, विलेज पक्का चांग, वरी महिरबानी साईं अवांखे भलीकार चवंदासीं। ऐं दोस्त जावेद गुलाम हुसैन चांग बि असां गॾु आहिनि। अब्दुर्रहीम सांद साहब असांखे ॿुधे पियो कुनरीअ में, वरी महिरबानी लख थोरा। मोहम्मद रहीम थर जी नगरीअ में असांखे ॿुधनि पिया। झिमपीर में असांखे ॿुधे पियो शेर बिरोही। वाह छा प्रोग्राम आहे, उस्ताद नियाज़ बि हुन सां गॾु आहे। ऐं मोहम्मद हनीफ़ रायमू बि असांखे ॿुधे पियो कासमाबाद में, वरी महिरबानी साईं। अज़ीज़ ख़ासि के लिए असांखे कोटली में ॿुधनि पिया, लख थोरा मोहबतूं। गुलाम हुसैन ख़ासि के लिए बि असांखे कोटली में ॿुधनि पिया, लिखंदा या अली मदद बा, महिरबानियूं मौला अली मदद। अज़ीज़ ख़ासि के लिए अवां कोटड़ी में असांखे वरी मैसेज कयो, अवांखे भलीकार मोहबतूं। ॻोठ मोहम्मद यूसुफ पालारी में असांजो हमेशह ॿुधंदड़ बहितरीन लिसनर अला रखियो पालारी असांखे ॿुधे पियो। नजब पालारी ॿुधे पियो। अली शेर ऐं जुनेद असांखे ॿुधनि पिया। नंढड़ो वाजिद बि असांखे ॿुधे पियो। उमरकोटी नगरी में असांजी भेण जीजल प्रीत असांखे ॿुधे पई, वरी महिरबानी। ऐं पाण लिखे थी लेट थी वई, माज़रत अदा, को मसइलो न आहे, अदी थी वेंदी आहे। मसरूफ़ियतूं आहिनि, माण्हू वक़्तु कढी करे ॿुधण जी कोशिशि कंदो आहे, पर कॾहिं कॾहिं देरि बि थी वेंदी आहे। हुसैन बुघियो असांखे ॿुधे पियो सिजावल में। मोहम्मद हुसैन बुघियो लिखे थो, भाउ राजा कहिड़ा हाल आहिनि? साईं बिल्कुलु ठीकु ठाक, अव्हांजी दुआ सां। अव्हां बि असांजी दुआ सां ज़रूरु
ठीक ठाक हूंदा, चाक चङा भला हूंदा। वफ़ा रोशन अली गाबार साईं अव्हांखे भलीकार चवंदासीं, मोहबतूं अशोक कुमार मेघवाड़ असांखे ॿुधे पियो, अव्हांखे भलीकार चवंदासीं। ईसा पालारी साईं मोहबतूं वञो। मोहब्बत भट्टी असांखे गंबट में ॿुधे पियो, लिखियो लाजवाब शो, वरी महिरबानी। राजा दर्श साहब अव्हांखे भलीकार चवंदासीं। ॻोठ मांजू खान पालारी में अली रज़ा पालारी असांखे जॉइन करे चुको, दादन पालारी असांखे ॿुधे पियो, वरी महिरबानी साईं। अवां बि असांखे वक़्तु कढी करे ॿुधो पिया, भलीकार अव्हांखे दिलि जी गहराइनि सां। अब्दुल रशीद पालारी साहब अव्हांखे भलीकार चवंदासीं। लख थोरा बहादुर अली जानियारो साईं मोहबतूं। अमीं लिखो था, वरी ही हवाऊं वरन वरन, वरी वक़्तु साॻियूं रहे न रहे। वरी ही हवाऊं वरन वरन, वरी वक़्तु साॻियूं रहे न रहे। जा करणी अथो सा कयो अॼु नवाज़श, सुभाणे भाग मुंहिंजो ठहे न ठहे। अली हसन राजर साहब असांखे जॉइन करे चुको, वरी महिरबानी। चनेसर ॻोठ कराचे खां अमर रमेश कुमार खत्री, टेलर मास्टर कृष्ण लाल खत्री, अरशद हुसैन भाई, मोहम्मद अमीन, ज़फ़र सादिक शेख, बल्दिया टाउन वारा, वरी महिरबानी साईं। दादन पालारी असांखे ॿुधे पियो, लिखे थो दौरान सफ़र अव्हांखे ॿुधां पियो, वरी महिरबानी। मोहबतूं साईं अव्हांखे दौरान सफ़र, खोड़ सारियूं दुआऊं त अल्लाह पाक अव्हांजो सफ़र मंज़िल ताईं ख़ैर सां पहुचाए। रईस साईं बख्श मरी लिखे थो, वाह वाह ज़बरदस्त प्रोग्राम करण ते खोड़ सारा सलाम। अदा मोहबतूं अवां प्रोग्राम खे पसंदि करियो पिया। प्रोग्राम जो आख़िरी गीत हलूं था, फौजिया जो ख़ूबसूरत आवाज़ अव्हांजे नाम करियूं था। मूंखे यादि कयो याद कयो